जो पहले ही एक उम्मत के फायदो न हो दरवाजो खुल न हो इन उम्मत के फायदो जेसी तई लुकिय में साहा मोटी अल्लाह जी बारगाह में जेको अखर मां गोड़ा गाए रब के पाड़े दुआ घुरंदो अल्लाह जी तौबा कबूल कंदो न जेला रहमत जो दरवाजो खुलियो पियो तूने जो केॾो बि गुनहगार छो न हुजे मुझे मदीने जे मीर फरमाए ज़मीन ऐं आसमान जा खुला अगर जे गुनाहनि सां भरिया पिया हुजनि उन जे जिस्म जो वार वार गुनाहनि जी गंदगी ऐं गदलान में भले मेरो छो न हुजे पर अल्लाह जी रहमत में उम्मीद रखी हू तौबा पाए थे सच्ची दिल सां तौबा करे त मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह उन जे लाइ तौबा क़बूल कंदो आहे ऐं तौबा क़बूल करे उन खे ईअं पाक कंदो आहे अत्ताइबु मिनल ज़ंबि कमल ला ज़ंब लहू गुनहगार ने तौबा पाए थींदो आहे मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह उन खे ईअं पाक ऐं साफ़ करे छॾींदो आहे गोया उन करे गुनाह कयो ई कोन हो इन करे पाण फरमायो हज असगर या हज अकबर हज असगर मां शरई मुराद इहा आहे जेको उम्रो करे यो हज असगर जेके अल्लाह यौमुल अरफा मिन्ना इन अरकानन सां खाने काबे जो तवाफ नसीब करे यो हज अकबर यो तवाफ करण वारो मुझे मदीने जे मीर फरमायो अल्लाह जे घर खाने काबे जे तवाफ करण वारे खे रब करीम गुनाह खां ये पाक करे छॾींदो आहे जे मां जे पेटा बच्चो जमंदो आहे त उहो गुनाहनि खां पाक मासूम हूंदो आहे या हाजी खे उम्रे करण वारे खे अल्लाह ये पाक ऐं साफ़ करे छॾींदो आहे मुझे मदीने जे मीर सरवरे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह मजलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि हदीस दिया और फरमाया अल्लाह जी ज़ाते बाबरकात खाने काबे जी दीवारों के अखियों अता कयो आहिनि ओए पंहिंजे अखियुनि में उन माण्हुनि खे नज़र में रखनि थियूं ओए खाने के काबे जी दीवारों ॾिसनि थियूं माण्हुनि खे उन्हनि जा नाला ओए पंहिंजे ज़हन ऐं क़ल्ब में खाने काबे जूं दीवारों रखनि थियूं मुझे क़यामत जे ॾेखारे अल्लाह जे हुज़ूर में खाना काबा पंहिंजे दीवारों सां उन सभिनी माण्हुनि जे बारे में शफ़ाअत कंदो जिन अल्लाह जे घर जा तवाफ कया हूंदा रब जो घर चवंदो मौला इन शख़्स तुंहिंजो घर सम्झी मुंहिंजी इज़त ऐं तौक़ीर करे तवाफ कयो हो मौला मां इन जी शफ़ाअत थो कयां तूं इन खे बख़्श फरमा अल्लाह खाना काबा बैतुल्लाह जी शफ़ाअत जे में क़बूल फरमाए जेको इन हाल में वञे त अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पंहिंजा गुनाह यादि करे जे सुने फिटाई रहमतुल्लाह अलैहि तरीक़ो ॾसियो आहे अल्लाह खां कीअं पिणजे रब खां पंहिंजे कयल गुनाहनि जी माफ़ी कीअं घुरिजे फरमाए थो मिठो जीअं नालो तीअं मूं वॾो आसरो खालिक तुंहिंजी खांद जो भरो खांद न को नालो रबसंदो रहियो आहे रूह में सतरंग जिस सतार आए बनो खाली आहिया कथ जो जतन हार दई पाद पनाह जो जेडो तुंहिंजो बाश बि हो जाई मंगा रियत बेरिय तोणिए तूं चकर रोछा उजाड़ो कहा तोखे मालूम सबका कारियूं कोठियूं कुवड़ियूं मूर न मोचारियूं वठी तूं वाट ते खिखीअ जूं खारियूं हाणे हिननि जूं वारियूं ॾिस मेरीअ ॿियो केरु सुने तूं साहिब सां सुपरी ऐं निसरो नौकर बेहद कया बंदगी हथ बधी हाज़िर छिनी छॾी सुकीन थी दो तव्हां जो दिल मुदा मिहर नज़र पिल्लाह मपाह जो
अल्लाह जे हुजूर में जेको इन हाल में बादाईंदो आहे मुझे मदीने जे मीर फरमान अल्लाह ताला मुझो खताऊं मेटे छॾींदो आहे मुझे वजूद खे पाक करे छॾींदो आहे पर मुझे सुनी हबीब जी ज़ात बाबरकात फरमायो अना हदीस कुदसी आहे यानी फरमान अल्लाह जो आहे ज़बान मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा जी ला पाण फरमाए अल्लाह जी ज़ात बाबरकात फरमायो अगर ये दुनिया सजी नेको करण सां सालिहन सां भरजी वञे को बि गुनहगार जी माफ़ी घुरंदा मुझे मदीने वारे मीर फरमायो अल्लाह फरमाए तो मां अहिड़ी क़ौम खे आणींदुसि जेके गुनाह कनि ऐं गुनाह करण खां पोइ वरी मूंखां रोई माफ़ी घुरनि मां उनखे बख़्शे वरी जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदुसि छो त मूंखे उहे बाना पसंदि आहिनि जेके मूंखां दुआ घुरंदा जेके गिड़गिड़ाईंदा रहनि लीलाईंदा रहनि जेके रात जो उथी मूंखे यादि कनि था मां उन्हनि जे सदके ॿियनि खे बि माफ़ करे छॾींदो मुंहिंजा अता अल्लाह खे इहो अमल पसंदि आहे यक़ूलून रब्बना इख़वानना الذين सबक़ूना बिल ईमान अल्लाह जी ज़ाते बाबरकात में मुंहिंजा पसंदीदा बाना उहे आहिनि जेके पंहिंजे लाइ ऐं पंहिंजे उन्हनि ॿारनि जे लाइ जेके दुनिया मां इंतकाल करे विया चवनि था मुंहिंजा मौला असांजा उहे मुस्लमान भाइर जेके अॻ में असां खां हलिया आया तुंहिंजी बारगाह में पहुची विया मौला असांजी बि बख़्शिश फरमा उन्हनि जी बि बख़्शिश फरमा रब तूं फरमाए जेके इहे दुआऊं घुरनि था मां अल्लाह खे ॾाढा वणंदा आहिनि रब फरमाए दुआ घुरो पंहिंजनि लाइ ऐं अॻियनि लाइ सभिनि लाइ पंहिंजे लाइ मूंखे वणो था माण्हू रोटी अब पोइ अल्लाह जे क़ुरान जी ॻाल्हि मञबी आहे मुला जी ॻाल्हि मञबी जेके चवनि था जनाज़े खां पोइ बि दुआ न घुरो बसि जनाज़ो ख़ुदि दुआ आहे मुंहिंजे आका फरमाए फैदा सल्लैतुम अलल मय्यित फअख़लिसू लहु दुआ जॾहिं मय्यत जे मथां जनाज़ निमाज़ पढ़ी वठो त ख़ालिस न जे लाइ दुआ करो उन जे लाइ ख़ालिस दुआ करो अवां जी दुआ अल्लाह क़बूल कंदो उन जे मथां उहो पुछाणो बि माफ़ थींदो अल्लाह जे प्यारे खलील इहा दुआ घुरी मौला उन्हनि जी तौबा इन दर ते क़बूल फरमा मुंहिंजे मदीने जे मीर फरमाए इहो तौबा जो फ़ाइदो ऐं इहा दुआ इहा सिफारिश जेका इब्राहिम ख़ैरुल्लाह अल्लाह जी बारगाह में कई मुंहिंजी उम्मत खे अल्लाह जो फ़ाइदो अता फरमाए छॾियो हाणे अल्लाह जे खलील अल्लाह जी बारगाह में वरी ॿी दुआ घुरी आहे उहा दुआ कहिड़ी आहे अल्लाह जे खलील खे मुंहिंजा मौला तूं करीम रब आही शाकिरुन अलीम आही तूं ॾणदारी क़दरदान आही तुंहिंजी बारगाह में तुंहिंजे हुक्म सां मूं महिनत कई आहे मौला हर मज़दूर खे आसरो हूंदो आहे तव्हांखे पंहिंजी महिनत ऐं मुशक़त जो बदिलो मिलंदो अब माण्हू इन करे मज़दूरी कंदो आहे दुकानदार इन करे दुकानदारी कंदो आहे त उनखे कुझु न कुझु मिलंदो फ़ाइदो थींदो पंहिंजो गुज़रान आसान थी वेंदो नौकरी मां इन करे कंदो आहे बनी बारो ज़मींदारी हर को महिनत करे थो इन करे त कुझु न कुझु उनखे मिलंदो फ़ाइदो थींदो अल्लाह जे खलील खे मुंहिंजा मौला मूंखे बि तुंहिंजी रहमत मां उमीद आहे त तूं मूंखे पंहिंजी महिनत ऐं मुशक़त जो बदिलो अता फरमाईंदे ऐं रब करीम मूं तुंहिंजे हुक्म सां तुंहिंजे इन अज़ीम घर खे तयारु कयो आहे हाणे मूंखे तुंहिंजी बारगाह मां अज़ीम नेमत जी तलाश ऐं घुर आहे मौला मूंखे उहा अज़ीम नेमत अता कर मौला तो मूंखे नबी बनायो आहे इहो तुंहिंजो एहसान ऐं करम आहे तो मूंखे पंहिंजो बच्चो अता फरमायो इहो बच्चो मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं वॾो थियो जे मूं सां गॾु मिदरी कई आहे इहो बि तुंहिंजो एहसान ऐं करम आहे दुनिया में तो इज़त सां निवारो आहे मौला तुंहिंजो एहसान आहे पर हाणे मां तोखां दुआ थो घुरां वॾी नेमत थो घुरां उहा नेमत उज़मा नेमत कुबरा कहिड़ी रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम मौला मुंहिंजी महिनत अगर कबूल आहे त पोइ बदले में
तो खां तुझे उन महबूब मोहम्मद मुस्तफा जी घुरतो कया जेको खातमुल मुरसलीन जिनजे सदके तो असां के पैदा कयो हिन कायनात के जोड़ियो ऐं ठाहियो तुझे रब हुन जो इज़हार तो पंहिंजे प्रिय जे करे कयो मौला मां तो आखो गुनाह हिन खाने काबे जी अज़मत जे सदके मौला ओ महबूब मोहम्मद मुस्तफा मूंखे मुंहिंजे औलाद मां अता फरमा बस तुझे खाने काबे जी तामीर जी मजदूरी मां इहा था मुझे मदीने जे मीर फरमायो अना दावत इब्राहीम व बशारत ईसा मां इब्राहीम खलीलुल्लाह जी दुआ आई अबा इहा अज़मत जिन जे लाइ नबी दुआऊं घुरंदा हज़ारे हुज़ूर तुझे तो फैले तरीगा नबी उम्मती थियण लाइ दुआऊं घुरीगा हज़ारे हुज़ूर तुझे तो फैले तरीगा नबी उम्मती थियण लाइ दुआऊं घुरीगा थियो कबर को नाज़िल कहीं को वांगे अमन थो अल्लाह दे सजण तुझे सांगे इलाही अज़ाब के आयल टरीगा नबी उम्मती थियण लाइ दुआऊं घुरीगा मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़रीर सवेल खां मां थो कयां थकजी तव्हां पिया भले आवाज़ सां पढ़ो अबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह अल्लाह जी महबूब फरमायो अल्लाह जी ज़ाते बाबरकात मूंखे अल्लाह जे प्यारे खलील जी दुआ बनाए मोकिलियो मां इब्राहीम खलीलुल्लाह जी दुआ ऐं ईसा नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी बशारत आया उहा की बशारत मिली अल्लाह जो कुरान पढ़ तोखे ॻाल्हि सम्झ में ईंदी या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिन तौरात व मुबश्शिरन बिरसूलिय्यत अहमद ऐ बनी इस्राईल अल्लाह जो नबी पंहिंजी कौम पंहिंजी उम्मत बनी इस्राईल खे बशारत थो ॾे ऐ बनी इस्राईल अल्लाह जे तरफ़ खां तव्हां ॾे मां रसूल बणिजी आयो आहियां मूंखां अॻ में जेको तौरात मूसा कलीमुल्लाह ते नाज़िल थियो आहे मां उन जी तस्दीक़ थो कयां ॿुधो जंहिंखे हर क़ौम खे हर नबीअ जी उम्मत खे जंहिंजो इंतज़ार हो ऐं हर नबीअ जे पंहिंजे पंहिंजे ज़माने में जे प्रिय जी पछाड़ कया जिनजो नालो आसमान में अहमद ज़मीन में मोहम्मद ओ अहमद मुस्तफा अहमद मुस्तफा मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण वारो मां खे ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो आहियां हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म मूंखां बाद में उहो ई मोहम्मद दुनिया ते अचण वारो आहे इहा बशारत ॾिनी या खुशखबरी ॾिनी अब खुशखबरी उनखे ॿुधाए बि आहे जंहिंखे खुशखबरी जो इंतज़ार हो ईसा नबी पंहिंजे उम्मत खे खुशखबरी थो ॾे यानी उनखे इंतज़ार हो हाओ हर नबीअ खे पंहिंजे दौर में इंतज़ार हो
पुत्रपुन खां वाइदो वरतो हो लतुमिनुन बिही वलतंसुरुन ओहो महबूब अगर तव्हांजे ज़माने में अचे त उनते ज़रूर ईमान बयान जो त ईमान आणे इताअत करे मुंहिंजे हबीब जी मदद बि कजो। यो अल्लाह वाइदो वरतो हो मिसाक वरतो हो खुदा जी ज़ाते बाबरकात हर नबी पंहिंजे ज़माने में पंहिंजी उम्मत के मुझे महबूब जी शय मुझे महबूब जी ज़ाते बाबरकात के बारे में ॿुधायो। रुगो या तालीम न ॾिनी हुई त अल्लाह वहदहु ला शरीका मां उनजो पैगंबर नबी बणिजी आयो आहियां, बल्कि इहो ॿुधाईंदा हुआ मां अल्लाह जो मोकिल पैगंबर आहियां ऐं ख़ातमुल मुरसलीन जो ज़िक्र कंदा हुआ जिनजे सदके कायनात पैदा थिया ओहो मोहम्मद अचण वारो आहे। सुने बेचाई रहमतुल्लाह अलैह कुरान हदीस जो तर्जुमो कंदे पंजे अंदाज में गाल बयान फरमाई पर मैं तो मेरी जे तंदुजी फहरी हुई पचार कोरे कीरत आया मांझी मणियादार जन गणो आखिर गायो सारी सब जमाल पर तोखे गोट बुराइयो हलवत लय खंगार आओ मथाओ मंगला चढ़ी दुर्वार अतहियात लिल्लाह वसलवात युखली कई कार अस्सलामु अलैका अय्युहन नबी ये परुज पचार पुसियो सब संसार त मुल्क दिनाई मोहम्मद करीम के। हर नबी पंहिंजे ज़माने में मुझे महबूब जी गाल कई आहे। हर नबी जी तबलीग में मुझे महबूब जे आमद जो ज़िक्र हुआ। हर ज़माने में मुस्तफ़ा करीम जे आमद जा ऐलान थींदा रहा। हर उम्मत इंतज़ार में रही। हर नबी पंहिंजी तालीम सां पंहिंजी उम्मत खे इन शइ जी ऐं इन मुस्तफ़ा जे आमद जी चाहत ऐं सिक एतिरी दिल में भरे छॾी हुई जो निशानियूं ॿुधाए छॾियो हो। हर दौर में मुझे महबूब जो इंतजार कयो वियो। तॾहिं ईसा अलैहिस्सलाम आख़िर में अची ॿुधायो इंतजार जो घड़ियो ख़त्म थी वियो। मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइण आयो आहियां जंहिंजो हर दौर में इंतजार कयो वियो हाणे उहो मुहम्मद मुख़्तार अचण वारो आहे। इमाम असाद नेशापुरी साहिब शरफुल मुस्तफ़ा ऐं सिरत निगारन चोटीअ जे मुहद्दिसन हदीस जी रिवायत सां हिकिड़ो वाक़ियो नक़ुल कयो। मुंहिंजे महबूब जी विलादत बेसत खां 1000 साल अॻु जो वाक़ियो। 1000 साल अॻु जो वाक़ियो। तबक़ात इब्न सअद जो इस्लामी तारीख़ जो पहिरियों मुस्नद किताब आहे उन में इहो वाक़ियो दर्ज आहे। इमाम असाद नेशापुरी साहिब शरफुल मुस्तफ़ा उन इन पंहिंजे किताब में उनखे नक़ुल कयो। इमाम माक़िदी, इमाम मावरदी, इमाम अबू नुएम, इमाम अबू इसहाक़ चोटी जा सिरत निगार ऐं चोटी जा मुहद्दिस उन इन वाक़े खे बयान कयो आहे त यमन जो बादशाह अब्दुल अल हिमयर उन बादशाह में जो शुमारा 5 अहिड़ा बादशाह थी गुज़रिया हिन ज़मीन ते जिनखे अल्लाह रूए ज़मीन जी बादशाही अता कई। उन मां अब्दुल अल हिमयर हिकिड़ो हुनखे फुतूहात जे शहर मां हासिल थींदियूं हुयूं हुनजो दस्तूर हो। लश्कर जो केतिरो हदीस पाक में ज़िक्र आहे त हुनजे लश्कर में जेके घोड़ा हुआ 1,33,000 वटि लश्कर में घोड़ा 1,13,000 जा प्यादा एॾो जंहिंजो लश्कर लाओ हुजे हुन पूरी ज़ूए ज़मीन जे शहरनि खे फतह कयो। जंहिं मुल्क खे शहर खे फतह कंदो हो उन मुल्क उन इलाइक़े शहर मां 10 अहिड़ा माण्हू
जेके उन वक्त जे आला आलिमन में हकीमन में दानाउन में जो शुमार थींदो हो कोई 10 माण्हू बतौर मुशीर भई पाण सां उन शहर मां गॾु खणंदा। इएं हर शहर खे हर मुल्क खे फतह कंदो कंदो तांजो उनजी फतूहात पूरी दुनिया में फैलजी वई। ओहो अची मक्कतुल मुकर्रमा शहर जे ॿाहिरां अची पहुतो। 4000 उलमा हुकमा अतबा अहले दानिश उन वटि इकट्ठे थी विया। हर शहर मां जो 10 दानिशवर खणी जेके उन शहर मुल्क जा वॾे में वॾा आलिम कोई पाण सां गॾु खणंदो हो बतौर मुफ़्ती। 4000 वटि आलिम हुकमा हर वक़्तु लश्कर सां गॾु हलंदा हुआ। जिथे बि उनखे कंहिं मशवरे जी ज़रूरत पवंदी हुई उहो उन्हनि खां मशवरो वठंदो हो ऐं उहे उनखे मशवरो ॾींदा हुआ।